ख़बर शामिल कयूं पिया गौसपुर खां। कराची पावर टाउन में 3 ॾींहं अॻु पुलिस हथां क़तल कयल इनायतुल्ला निंदवानी जो लाश रात 3 बजे पुलिस पारां ॻरी रिश्वत वठण बैदि मालिकनि हवाले कयो वियो, जेको अॼु मंझंदि 1 बजा अबाणे ॻोठ हाजी नूरुद्दीन निंदवानीअ में पहुतो, जंहिंखे जनाज़ा निमाज़ लाइ इलाइक़े जे सियासी समाजी सहाफ़ी पार्टीअ जे वर्करनि तोड़े जो सवें माण्हुनि शिरकत कई। जनाज़ा निमाज़ बैदि मक़तूल जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इनायत निंदवानीअ जो हिकु शरीफ़ ऐं मोतबर ख़ानदान सां तालुक़ हो। उन खां अलावा पीपी तालका कंदकोट जो पिणु उहिदेदार हो, जंहिंखे कराची पुलिस जोड़तूं मुक़ाबिलो ॼाणाए शहीद कयो। हुननि आला अख़्तियारनि खां घुर कंदे चयो त जंहिंजी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट कराए जमील अहमद निंदवानी, बे न्यूज़ गौसपुर।